हलो अॼु जेको आहे सो थोरो ॿाहिरि निकितासीं त वियासीं कुझु कमु हो धीउ जा कुझु डॉक्यूमेंट्स वग़ैरह ठाराइणा हुआ उन सिलसिले में उहे डॉक्यूमेंट्स ठाराए करे पोइ चयोसीं त ग्रासरी था वठूं ग्रासरी जे सिलसिले में जेको आहे सो हिते हिकिड़ो स्टोर आहे कास्को होलसेल जो स्टोर आहे तमामु वॾो स्टोर आहे असीं वियासीं उन ई ते हुतां जेको आहे सो कुझु फ्रूट वरितोसीं कुझु जेको आहे सो खाइण पीअण जूं शयूं वरितियूंसीं ऐं घर में जेको आहे सो कुकिंग ऑयल जेको आहे सो तेल बि उहो खुटी वियो उहो बि अॼु वठी आयासीं खीर वग़ैरह सॼो सीधो सामान वठी आयासीं अॼु उहो तव्हां सां शेयर था करियूं हीअ हिकिड़ी वॾी छाहीं वरितीसीं इहा छाहीं जेका आहे त हुते लिखियल हुई त आहे $3.99 जी माना $3.99 जी पर असां जेको आहे सो वठी वरी वापसि आयासीं गाॾी में वेठासीं त पोइ ख़बर पई त हीअ त जेको आहे असांखे $8.99 जी ॾेई छॾी $8.99 जी त इहो उन्हनि सां ॻाल्हाए पोइ त वरी पैसा वापसि मिली वेंदा इन जो को फ़िक्रु कोन्हे इहो जेको आहे सो ॾेई ईंदा वापसि कोन ॾेई ईंदासीं सिर्फ़ु असां जेको आहे सो हुनखे फ़ोन करे ॿुधाईंदासीं ऐं ॿिया जेके आहिनि से हीअ वरितासीं ॾाढो सफ़ा जेके आहिनि सफ़ा माना हैवी ड्यूटी ॾाढूं आहिनि सफ़ा जेके आहिनि ॾिसो 6 ॾाढूं आहिनि भॻवान जी रसीद किथे आहे सामान जी केतिरे हाँ ही तकरीबन जेको आहे सो $18 जा 6 ॾाढूं जेके आहिनि से मिलिया $18 जा 6 ॾाढूं त हिकिड़ो ॾाढूं तकरीबन असांखे $3 जो पइजी वियो सो इहे वरितासीं घड़ी घड़ी केरु वञे इन जे करे वठी आयासीं ऐं हुन खां पोइ जेके आहिनि से ऐं वरी जेको आहे सो श्रिम्प जो शौक़ीन आहियां ये श्रिम्प जेके आहिनि से हीअ जेके आहिनि से हीअ श्रिम्प साफ़ु थियल आहिनि ऐं इहे बॉयल बि थियल आहिनि ये श्रिम्प सो हीअ जेके आहिनि सिर्फ़ु हिननि जो जेको ॿोड़ पचाए सघिजे थो तमामु बहितरीनु नमूने सां हीअ नंढी साइज़ में आहिनि हीअ जेको आहे सो भॻवान जी घणे जा मिलिया श्रिम्प हीअ वरी वॾा जेके आहिनि से हीअ ख़बर न किथे न हीअ हाँ हीअ $20 जो वाइल्ड अर्जेंटाइन श्रिम्प हीअ अर्जेंटीना जा श्रिम्प आहिनि वाइल्ड माना जेके आहिनि से इहे माना पालियल कोन आहिनि इहे जेके आहिनि से ईअं जो ईअं कटियल आहिनि वरी साफ़ु वग़ैरह थियल आहिनि बॉयल थियल आहिनि सिर्फ़ु ॿोड़ पचाईंदासीं हिननि जो हीअ वटि भॻवान जो धोईंदा आहिनि हीअ जेके आहिनि से स्ट्रॉबेरीज़ वरितियूंसीं स्ट्रॉबेरी जो पैकेट जेको भॻवान घणे जो यादि आहे ख़बर न आहे केतिरे जो हो हा हीअ वरी जेके आहिनि से हीअ स्ट्रॉबेरी बि सुठी क्वालिटी जूं स्ट्रॉबेरीज़ आहिनि ऐं हीअ जेके आहिनि से आहिनि छा नालो आहिनि जो भॻवानी ब्लूबेरी हीअ ऑर्गेनिक ब्लूबेरीज़ आहिनि माना भाण वग़ैरह खां सफ़ा साफ़ आहिनि त इहे बि वरितियूंसीं ऐं हीअ जेको आहे सो वरी जेके आहिनि से भॻवान हिनखे छा था चऊं पाण चेरीज़ जेके चङियूं लॻियूं हींअर मौसम कोन्हे इन जे करे जेके क़ीमतूं घणियूं आहिनि उहा घणी क़ीमत भॻवान जी $12 जी हीअ जेके आहिनि तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में हूंदियूं किलो खनि हूंदियूं 2 पाउंड आहिनि 2 पाउंड ठीकु आहे हीअ जेके असां वरितियूंसीं हीअ जेका आहे हिकिड़ी पालक जेका आहे साफ़ु थियल पालक जा पन आहिनि उहे वरितासीं ऐं पोइ जेको आहे सो हीअं ॾींदी वञनि त सही थी वञनि हीअ वरी ककुंबर जेके आहिनि से उहे वरितासीं हीअ ककुंबर बि वरितासीं हिन में तक़रीबन जेके आहिनि 2 पाउंड ककुंबर आहिनि हाणे हीअ आहे जेका असां मुंहिंजे पसंदि जी शइ इहो जेको आहे सो हुते सिंध में त बिल्कुलु कोन हो हीअ हिते अची पहिरीं त असांखे ॾिसी ख़राबु लॻंदो पर मज़े वारी शइ आहे हिनखे जेको आहे एवाकाडो चवंदा आहिनि वाह जी शइ आहे एवाकाडो हीअ जेके आहिनि से इहो पोइ हिकिड़े ॾींहुं जेको आहे सम्झो माना खायूं की था सैलेड में बि खाए सघिजे थो सैलेड में ई खाइबो आहे उहो जेको आहे कटे तव्हांखे ॾेखारींदुसि ठीकु आहे उहो कंदासीं हिकु ॾींहुं अहिड़ो प्रोग्राम बि हीअ जेके आहिनि से छा वाह हिकिड़ो इहो एवाकाडो ऐं ॿियो जेको आहे सो हीअ जेको आहे सो गोट चीज़ आहे ॿकरी जे खीर मां ठहियलु जेको आहे सो चीज़ आहे इहो मूंखे ॾाढो पसंदि ईंदो आहे ऐं हिनखे जेको आहे सो हिन मां खाइण में थोरी ख़ुशबू जेको आहे अहिड़ी ईंदी आहे जहिड़ो माण्हू ॿकरी जे पासे में बीठो हुजे थोरी ओड़े ताज़े ॾोयल जी माना खीर जेको हूंदो आहे न उन जी ख़ुशबू हूंदी आहे न उहा हिन में ईंदी आहे त उहो ॾाढो मूंखे वणंदो बि आहे ॾाढो सुठो बि लॻंदो आहे असां घर में सदाईं ॿकरियुनि जो खीर पीतोसीं उन जी चांहि वग़ैरह पींदासीं
शायदि उहो जेको आहे सो पुराणो जेको आहे सो हिकिड़ो सवादु हिकिड़ो ज़हन में दिमाग़ में जेको वेही रहियो आहे, इन करे इहा शइ बि ॾाढी सुठी थी लॻे। इहे ॿ शयूं असां हिते अची कैनेडा में ट्राए कयूंसीं। हिन खां पोइ हीअ जेके आहिनि से माल्टा आहिनि हैवी ड्यूटी, 4 माल्टा बि वरितासीं। भॻवान खे बिल्कुलु पसंदि कोन आहिनि, मूंखे वरी जेको कॾहिं कॾहिं जेको आहे सो सुठा लॻंदा आहिनि, इन करे इहे बि वठी आयासीं। ऐं हीअ जेके आहिनि हिते वरी केला जेके आहिनि से 2 क़िस्म जा, ऑर्गेनिक ऐं इनऑर्गेनिक। हाणे ऑर्गेनिक केला त असां हीअ कोन वरिता आहिनि, हीअ जेके आम केला आहिनि उहे वरिता आहिनि। पर हीअ केला हिते सदाईं अधु कचा मिलंदा आहिनि, पोइ घर कटी अची रखूं त पोइ कुझु ॾींहं जेके आहिनि हली वेंदा आहिनि। हिते मज़े जी ॻाल्हि इहा त केला जेके आहिनि से उहे जेके आहिनि से डज़न जे हिसाब सां कोन था मिलनि, केला वरी तोड़ जे हिसाब सां मिलंदा आहिनि, जेतिरी तोड़ थिए उन ई हिसाब सां। ऐं ॿियो जेको आहे सो छा वरितोसीं भॻवान, हीअ जेको आहे सो चिकन जेकॾहिं कंहिं जेको आहे सो पंहिंजे मुस्लिम भाउ जे दुकान तां वठूं त उते वरी जेको हलाल वग़ैरह उहा मिलंदी आहे, पर असीं त उहा वठी आयासीं कास्को मां। हीअ सिर्फ़ु चिकन ब्रेस्ट आहे। हीअ जेको आहे सो घणा आहे जेको आहे सो उहो तक़रीबन 2 किलो आहे ऐं तक़रीबन $27 जी, $26.86 जी मिली आहे। ऐं हिन ते जेको डेट बि लिखियलु आहे त कहिड़ी डेट जी जेको आहे सो आहे, ऐं हिन पैकेट में केतिरी आहे सॼी माना जेको आहे चिकन ब्रेस्ट। ठीकु आहे। ऐं भॻवान हा हीअ जेको आहे सो सैल्मन फिश बि जेको आहे सो वठी आयासीं। सैल्मन फिश जेको आहे कंपनी जो नालो त ख़बर न, हीअ बिल्कुलु साफ़ु थियल आहे, अंदरि मां कंडा बंडा जेके आहिनि से छो इहे हूंदा आहिनि हिन जा जेके छतर वग़ैरह इहे सभु लथल आहिनि। हीअ जेको आहे सो हिन ते बि डेट लिखियलु आहे कॾहिं जी ठहियलु आहे। हीअ त तक़रीबन 1 किलो खां थोरो मथे आहे ऐं असांखे तक़रीबन पई आहे $24.69 जी। हिन खे रखूं था हिन पासे, हिन खे वरी साफ़ु करे जेको आहे फ्रिज में रखंदासीं। हीअ जेके आहिनि से आहिनि वालनट, हिन खे छा चवंदा आहियूं भॻवान सिंधी में? अखरोट। हीअ जेके अखरोट जो तक़रीबन किलो खनि पैकेट थींदो, इहो वरितोसीं। ऐं हिन में जेको आहे सो हीअ वरी जेके आहिनि से पाण जेके काजू चवंदा आहियूं, काजू वठी आयासीं। काजू हिते नज़र पई अचे त क्वालिटी कहिड़ी आहे, इहो वठी आयासीं। हीअ काजू भॻवान घणे जा मिलिया? $15 जो तक़रीबन किलो खनि हिन में हूंदा, 900 ग्राम हूंदा आहिनि। 900 ग्राम हूंदा आहिनि, मथे लिखियलु आहिनि कैलरी वग़ैरह बि, या सभु कुझु जेको आहे सो लिखियलु हूंदो आहे। हीअ जेके आहिनि से वरी जेके आहिनि से पंहिंजो किशमिश वठी आयासीं। किशमिश जा हिन में चवंदा 2 पैकेट आहिनि, मथे लिखियलु त ईअं आहे ऐं हूंदी सुठी क्वालिटी जी हूंदी, अंदरि साफ़ु सुथरी हूंदी। इन खे पोइ खोलींदासीं ख़ैरु। ऐं हीअ जेको आहे सो वरी बिस्किट जेके आहिनि से हीअ सुका बिस्किट आहिनि, पर हिन जे अंदरि जेको आहे हीअ जेके आहिनि से क्रैनबेरी ऐं बादाम जेके आहिनि से उहे जेके आहिनि से हूंदा आहिनि अंदरि। ऐं थोरा जेके आहिनि से कुरकुरा हूंदा आहिनि, सुठो लॻंदो आहे केॾी महिल चांहि सां माण्हू जेको आहे सो खाईंदो आहे। मथे लिखियो बि आहे लोडेड विथ आलमंड्स। ठीकु आहे। ऐं हीअ जेको आहे सो वरी दही वठी आयासीं। दही जूं ही ठहियल आहिनि जेके आहिनि से, हीअ कढूं था हिन मां हिकिड़ी। हीअ जेके आहिनि मुख़्तलिफ़ फ्लेवर्स में दही आहे। हिन जो जेको आहे सो को जेको आहे सो आहे पंहिंजो क्रीमी वनीला टेस्ट, ऐं हीअ स्ट्रॉबेरी टेस्ट ऐं ब्लूबेरी टेस्ट, वरी इहे जेके आहिनि से इहे टेस्ट आहिनि। हीअ दही जेको आहे सो अंडनि जो हीअ रखूं था हिते। अंडनि जा जेके आहिनि पैकेट जेके आहिनि से अंडा वरी असांखे हीअ मिलंदा आहिनि, मथे एक्सपायरी डेट बि लिखियलु हूंदी आहे त केतिरनि ॾींहंनि ताईं तव्हां इस्तेमालु करे सघो था। उहे बि वठी आयासीं। ॿियो छा वरितोसीं भॻवान? हा हीअ जेको आहे सो ख़ासि ॻाल्हि हिते जेको आहे सो पाण वटि चवंदा आहिनि मिलावट वारो खीर ऐं इहे शयूं जेके आहिनि सभु पाण चवंदा आहियूं, पर हिते वरी जेको आहे सो ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी मर्ज़ी आहे कहिड़ो खीर था वठो। हिते चऊं 2%, 1%, हीअ माना फुल 3.25%, माना हिन में जेको आहे सो मखण या चर्बी जेको आहे सो फुल हूंदी। हिन में वरी जेको आहे थोरी घटि हूंदी। प्राइस मुंहिंजे ख़्याल में त जेको हीअ थोरो जेको आहे सो हिन खां वधीक महांगी आहे। या कहिड़ी आहे, घणे जी आहे? हीअ घणे जी? होल मिल्क महांगो आहे, पाणी वारो थोरो सस्तो आहे। वाह वाह। जेके हिन में जेको 3 बोतलूं आहिनि, 3 बोतलूं छा पर 3 गोथरियूं आहिनि। 3 गोथरियूं आहिनि, उन्हनि खे जेको आहे मथे एक्सपायरी डेट बि लिखियलु आहे त तव्हां केसि ताईं इस्तेमालु करे सघो था। हीअ मथे जेको आहे सो हिन में लॻल हूंदी आहे, हिकिड़ी पर्ची लॻल हूंदी आहे, हुन ते जेको आहे सो तारीख़ लिखियलु हूंदी आहे त केसि ताईं तव्हां इस्तेमालु करे सघो था। नंढड़ी तारीख़ लिखी पई आहे, हुनखे ॾिसी वठिबो आहे। त इहे असां जेको आहे सो महीने खनि जो पंहिंजो 2 हफ़्तनि जो राशन जेको आहे सो वठी आयासीं। खीर बि वठी, खीर जूं 3 बोतलूं वरितोसीं।
लूणु पहिरीं वठंदा आहियूं त लॻंदो ईअं त हीउ साल हलंदो, वरी लूणु जेको आहे सो वठी आयासीं। लूणु बि जेको आहे सो वरितियोसीं 3 जेके आहिनि से, ऐं हुन खां पोइ जेको आहे सो हीअ बि कयोसीं। ॿियो छा वरितोसीं भॻवानी? हा, हीअ जेके आहिनि से वरी असांजो पंहिंजो शौक़ु आहे ज़ाती, हीअ वाइन जूं जेके आहिनि से वाइन आहे, वाइन में जेको आहे सो घटि हूंदो आहे अल्कोहल, हिन में हूंदो आहे 14% अल्कोहल हूंदो आहे, 14%। हीअ शिराज़ जेका आहे असां हिते घणा माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि, पाण त ईअं ई जेके पाण इहो मोबाइलनि वारो कमु आहे कोन्ह, पर तॾहिं बि जेको आहे सो हफ़्ते में 1 दफ़ा जेको आहे सो 2 दफ़ा वीकेंड ते इंजॉय कंदा आहियूं। हिन में आहे सॼो रेड वाइन। रेड वाइन जेको आहे सो मुंहिंजी पसंदि बि आहे। हिन जूं जेके आहिनि से 4 बोतलूं वठी आयासीं। हीअ हिकिड़ी बोतल तक़रीबन जेको आहे हिते मिले थी $23 जी, $23 जी। सुठी क्वालिटी जो वठो त $23, जेकॾहिं घटि क्वालिटी वारो वठो त $8-10 खां बि मथे आहिनि। पोइ त हाणे 500 वारी बि अचे थी, 1000 वारी बि अचे थी, जहिड़ी वठो तव्हांजी मर्ज़ी आहे। पर हीअ जेको आहे सो असीं मिड़ेई जेको आहे सो विच थरी जेको आहे सो वठी ईंदा आहियूं। मज़े जी ॻाल्हि त हीअ ऑस्ट्रेलिया जो वाइन आहे। जॾहिं दुकान में वेंदा आहियूं LCBO में, त उते जेको आहे सो हर मुल्क जो वाइन जेको आहे उहो लिखियलु हूंदो आहे। हीअ इटली जो आहे, हीअ ऑस्ट्रेलिया जो, अर्जेंटाइन जो आहे, ईअं लिखियलु हूंदो आहे। हीअ कैनेडा जो आहे, त हीअ ऑस्ट्रेलिया जो आहे। हिन खे आउं पहिरें दफ़ा ट्राए कंदुसि। ऐं हिन में जेको आहे सो 2019 में आहे, 1.5 लीटर हिन में आहे। ऐं हीअ जेका आहे कंपनी जेका ठही जेकब क्रीक जेको आहे शिराज़, इहा कंपनी 1847 में ठही। 1847 में हिन कंपनी जेको आहे सो वाइन ठाहिणु शुरू कयो, अञा ताईं ठाहिनि पिया। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त हिन में लिखियलु हूंदो आहे तव्हांखे कहिड़ो जेको आहे रेड वाइन जो सवादु पसंदि आहे। हिकिड़ो घणो मिठो हूंदो आहे, ॿियो विच थोरो मिठो हूंदो आहे, ॿियो वरी हुनखां बि थोरो खुरखुरो हूंदो आहे, ऐं ज़ुबान ते ईअं टेस्ट खुरो खुरो लॻंदो आहे। त उहो जेको आहे आउं हमेशह जेको आहे विच थोरो वठी ईंदो आहियां पंहिंजी पसंदि जे हिसाब खां। त इन जूं 4 बोतलूं वठी आयासीं पंहिंजे लाइ, जेको आहे सो घणा ॾींहं हली वेंदियूं हलियूं। ठीकु आहे, हिन जो शिराज़ जेको आहे सो हीअ थी वियो। हुन खां पोइ जेको आहे सो हीअ दुकान में वरी जेको आहे सो मुंहिंजी नज़र पइजी वई जेको आहे हिकिड़ी बोतल ते, हुन ते वरी ईअं $10 ऑफ हुआ। हीअ हुई जेको आहे सो तक़रीबन लिखियलु हुन ते $81 लिखियलु हो, $81 लिखियलु हो, पर जेको आहे सो वरी $10 ऑफ हुआ। मूंखे ठीकु आहे, वठी था छॾूं। नालो हिन जो आउं पहिरें दफ़ा बि ॿुधां, कॉग्नेक कंपनी जो नालो आहे, ऐं कोरवॉइज़ियर भॻवान जाणे छा आहे अंदरि आहे। प्रोडक्ट ऑफ फ्रांस जी ठहियलु आहे जेको आहे सो। ऐं हिन खे पोयां आउं तव्हांखे थोरो ॿुधायां थो। कॉग्नेक प्रोडक्ट ऑफ फ्रांस ऐं प्रोड्यूस्ड एंड बॉटल्ड बाय ख़बर कंपनी जो नालो आहे, ऐं फ्रांस में ई ठहियलु आहे। हिन में 750 मिलीलीटर जी बोतल आहे। हिन में 40% अल्कोहल आहे, जॾहिं त वाइन में जेको आहे सो 10% अल्कोहल हूंदो आहे, ऐं पर हिन में जेको आहे त 40% माना इहो थी वियो जेको आहे सो अल्कोहल। 10% हुनखां घटि जेको आहे वाइन में माना उहो फ्रूट तव्हांखे ख़बर आहे अंगूरनि मां वग़ैरह इन मां, उहो तक़रीबन आहे अंगूरनि जो, पर हिन में जेको आहे सो 40% अल्कोहल आहे। हाणे हिन में ॿियो छा लिखियलु आहे? हीअ लिखियो पियो, दिस कॉग्नेक इज क्राफ्टेड विथ द ग्रेटेस्ट केयर। तमामु जेको आहे सो एहतियात करे ही ठाही वई आहे, टू डेवलप ए परफेक्ट हारमोनी ऑफ अरोमास विथ सटल नोटेज ऑफ पीच जेको आहे सो आड़ू जंहिंखे चवंदा आहियूं, उन ई जो जेको आहे सो उन ई जी माना ख़ुशबू खे ध्यान में रखंदे जेको आहे सो ही ठाहियो आहे। टोस्टेड अलमंड्स, हिन में जेके आहिनि से टोस्टेड माना गरम कयल बादाम बि आहिनि, ऐं वनीला जेको आहे सो उहो बि आहे। ठीकु आहे न। फिनिशिंग विथ डेलिकेट टच ऑफ जैस्मीन, ऐं मोतीअ जेको आहे सो मोतीअ जा जेके गुल हूंदा आहिनि, मोतीअ जा गुल, उनजो बि थोरो जेको आहे हिन खे टच ॾिनो वियो आहे। हाणे हूंदी ख़बर न कहिड़ी, भॻवान ॼाणे, लॻे त ॾाढी प्यारी पई। वरी जेको आहे टेस्ट कंदासीं कंहिं वीकेंड ते। हीअं त करोना जे चकर जे करे न कंहिंजे घर अचूं, न कंहिंजे घर वञूं, सो का ख़बर कोन थी पवे। पर वरी जेके दोस्त यार मिलंदासीं त वरी जेको आहे ट्राए कंदासीं। हीअ जेका आहे त बाटल जेका आहे अंदरि जेका आहे त अहिड़ी बाटल आहे। ठीकु आहे न, हिन खे रखूं था हिते, हीअ ॾिसूं था कीअं आहे, छा आहे। वाह वाह, सुठी बाटल आहे। हिन ते जेको आहे लॻो पियो आहे, मोनोग्राम बि लॻो पियो आहे, लॻे त सुठी पई। टेस्ट कंदासीं। इहे शयूं वठी आयासीं। ॿियो वरी ॿिया कुझु बाथरूम जा सामान वग़ैरह बि वरितासीं। त इहो थी करे जेको आहे तक़रीबन 2-2.5 कलाक लॻी विया। इहो जेको करे वापसि आयासीं, घर पहुता आहियूं। हाणे जेको आहे सामान खे साफ़ु करे रखंदासीं फ्रिज में,
ऐं पोइ वरी जेको आहे 15 ॾींहं खनि ॿाहिरि कोन निकिरंदासीं। एहतियात तमामु ज़रूरी आहे। करोना हले पियो, पंहिंजो एहतियात कंदो त जेको आहे सो परवरदिगार बि पंहिंजो एहतियात कंदो। सदाईं गॾु, महिरबानी, सदाईं यादि रखिजो। ऐं आउं अहिड़ा वीडियो जेके ठाहींदो रहंदुसि, यूट्यूब ते रखंदो रहंदुसि। अव्हांखे पसंदि अचे त ज़रूरु जेको आहे सो लाइक कजो, पसंदि न अचे तॾहिं बि ख़ैरु आहे, का ॻाल्हि कोन्हे। जेको आहे सो साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। सब्सक्राइब करणु ज़रूरु कंदा, विसारींदा न। महिरबानी, महिरबानी तव्हांजी।